ये डंड हथुए खां आहे 10-12 किलोमीटर ते। जी। उन खां पोइ गवर्नमेंट जो पाणी आहे 8 दरवाज़ा आहिनि। हिते 3 खां 4 ॻोठ रहनि था मलान जा। होॾां सतारमला थो रहे, हिन खां जहिड़ो करे 5-6 किलोमीटर परते हिते यामिनमल आहे, मुंहिंजो ॻोठु आहे साम्हूं। उन खां पोइ हीअ डंड ककू वारी ते बीठा आहियूं हींअर। काकाऊ नालो आहे हिनजो, बट ककू डंड आहे। उनजे परियां वरी आहे बोटार। बोटार खां परियां बुड़क फ़क़ीर। उन खां वरी उतर ते निकिरंदो तव्हांखे लांडी डंड हथ नज़र ईंदी। उहा मिठो पाणी आहे, पाणी हिनखे नारे जो अचेसि थो। जेको को घुमणु अचे हिते त उन लाइ का सहूलियत? सहूलियत हिन में इहा ई आहे त हिते पिकनिक कंदा आहिनि, हिते ईंदा आहिनि, घुमंदा आहिनि, फिरंदा आहिनि। न अहिड़ी सेफ्टी आहे, न को लांच आहे गवर्नमेंट जी, न को इहे तपियलनि ते मला ॿेड़ियुनि ते घुमाईंदा आहिनि। ॿियो हा, पाणी हेॾां थो अचे, उहो चई छॾींदा आहिनि, रखंदा आहिनि उन्हनि लाइ, या वठी ईंदा आहिनि किपरे खां। पोइ हिते पंहिंजो पिकनिक सेंटर हूंदो आहे हिन जो, पर अञा पिकनिक सेंटर ठहियो न आहे, मंज़ूरु थियल आहे। मेरा बस उधर के बोले वो बेड़ी का है, बेड़ी और दे आए छोकरो आए आएगा। वरने को पक्की मारे ना पक्की अन्या एकड़ो कोन मारे लई के रे मला को त ना कर कल एडा आयो। हां अल्लाह आयो रात एडा आयो सब किस्म आहिनि जेके आहिनि कुदरत खलके आहिनि। नाला खणो। कुरड़ो पा, मोराखी पा, सिंगारी पा, जरको पा, चिटरो पा, थेरी पा, पापलेट आहे न, सुणी आहे। पर हींअर जे हिन टाइम ते मच्छी मारनि पिया, सिंगारी मारनि पिया। 1/2 किलो टेप आहे, उन ते मलां जो गुज़र आहे। हींअर गवर्नमेंट बि लाए वई आहे। मथे हिते 30 पाए, 25 पाए, 20 पाए। पानी तो भरे सेंटर संभाल बस थोरो जरा बेने देर होने बाद बेने वारी हुन बाद आउट करे जा मोटरसाइकिल आ रहा हां पानी संभाल के बेने दान हो गया परे ने भी जा वेजो घुमाए मोटा ठीक है फिर घुमा बोले का है ने शुरू कर साडे खाना करी दो ना करना तो तरी ना दी चलो डाई तो जवान था ये लगता है तो बड़ी पे ठीक है ठीक है ठीक है हेलो मत ये से असां दोस्तनि सां गॾु काका जो शेयर करे रहिया आहियूं। ॿेड़ी वारा दोस्त असां हलाए पियो, पोइ शेयर करे पोइ हुन खां जेको आहे हाल वठंदासीं त काका गुडन में केतिरो मच्छियूं न कहिड़ा कहिड़ा दोस्त अचनि था, हां घुमनि था। गंद ही वधी ही वधी पानी खारो आहे त लांच आहे गवर्नमेंट जी आहे। हम तो चले परदेस में परदेसी अल्लाह वसादारी अब्दुल जवादारी
सैर कर रहे हैं ये ते ये किपरे गांव 5 किलोमीटर पासे थे हथों के गांव 15 किलोमीटर परे आए जो पानी नारे ढोरे जो आए ये डंडा मशहूर आए पुरानी डंडा ही पान खाईंदा हलो हाणे हलो हलो एसवार तव्हांखे चओ त तव्हांखे त भाउ घुमायो कोन गिनेरी की वाह वाह चप्पल है बाकी चप्पल कोई ते वञे ॾाढो हाँ डंडो ये सारे ॾिसी पियो जेके वर पियो जेका कालरूं इहो दंग आहे ऐं हेॾां वञी हीअ दंग आहे हितां किथां दंग आहे हिते त नज़ारो ई पंहिंजो आहे हेॾे हा हिकिड़ी ई सही नेटवर्क ये चीज़ बा ईअं थियो असांजो पटना पिंकड़े पासे पोइ हिन पाण खां पत्थर खिपरे खां पत्थर ॾाढो नूरो हितां सिधो वो तो इन खराब नहीं या पटना बटना पर शर्म उहो केरु